रोहिड़ी जे पटणी वारे इलाइक़े में ॾोही वारदातूं वधी वयूं। यूसी चेयरमैन समेत चङनि मुड़सनि जो चवणु आहे त पटणी थाणे जी हदनि में रोज़ानो बुनियादनि ते ॾोहनि में इज़ाफ़ो थियण ऐं पुलिस जी रिवायती सुस्ती ऐं नाअहली सबबि यूनियन काउंसिल पटणी जा रहवासी रातियूं जागी गुज़ारण ते मजबूर आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻवान वॾेरे सिकंदर अली ढंढण जी उताक ते यूसी चेयरमैन गुलाम मेहदी सरोही वॾेरो सिकंदर अली ढंढण ऐं ॿियनि गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त पटणी शहर समेत नंढी पटड़ी नूरल जी मयाणी टंडो ठठे ऐं ॿियनि ॻोठनि में रातिनि जो चोरियूं ऐं ॾींहं जो क़ौमी शाहरा ऐं ॿियनि रोडनि तां फुरू थियण सबबि आवाम परेशान आहे। पर पटणी थाणे जी पुलिस कंहिं हिक बि ॾोहारी खे गिरफ़्तार नाहे कयो, जंहिं सबबि पटणी थाणे जी पुलिस जी कारकर्दगी ते केतिराई सवाल जनम वठनि था। वॾी पटणी तोड़े नंढी पटणी मां राति जे वक़्तु दुकाननि जा ताला तोड़े चोरियूं कयूं वञनि थियूं, जॾहिं त नेशनल हाईवे रोड तां अरोड़ यूनिवर्सिटी वटां गुज़रंदड़ माण्हुनि खां मोबाइल फ़ोनूं रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान समेत मोटरसाइकिलूं बि फुर कयूं वञनि थियूं। असां PPMNA सैयद खुर्शीद अहमद शाह, सिंध असेंबली जे स्पीकर सैयद अवैस कादिर शाह, सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाहजन खे अपील कंदासीं त असांजे तरफ़ मां ग़रीब माण्हुनि जूं थियल चोरियूं वापसि कराइण सां गॾु अमनो अमान वारी सूरत हाल बहितर कराई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची